मीरपुर माथेलो जे दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल केस जी ॿुधणी 13 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे कासिम कलवड़। जी कासिम, वधीक अपडेट कजो। जी, मीरपुर माथेलो जे शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल केस जी अॼु एटीसी कोर्ट मीरपुर माथेलो में हाज़िरी रखियल हुई। उन्ही ते जवाबदार असगर लुंड ऐं बरकत लुंड पुन पेश किया। हिकु जवाबदार अञा पुलिस गिरफ़्तार न करे सघी आहे। फरियादी धुर जे फरियादी धुर ऐं जवाबदार धुर जा वकील पेश न थियण जे सबब अदालत केस जी ॿुधणी 13 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी आहे। जॾहिं त फरियादी याकूब गडाणी जेको आहे उन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां सां इंसाफ़ अञा ताईं न थी सघियो आहे ऐं उन चयो त जवाबदार धुर जा जेके बासर आहिनि MNA मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड ऐं तालका चेयरमैन जेको आहे शाहबाज लुंड, उन्हनि जा जेके माण्हू आहिनि सरकर्दा माण्हू आहिनि उहे असां जेके धमकाए रहिया आहिनि। आए ॾींहुं असांजी जेको आहे ज़िंदगी तंग कई वई आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे जेको पुलिस जो जेको आहे प्रोटोकॉल उहो बि ॾिनो वञे। पुलिस जे हवाले सां जेके असांजा उहे ॾिना वञनि। जी कासिम, अवां जी महिरबानी।